बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। असां पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में अची असीं जेको आहे फ्यूचर ट्रेंड्स जे मुतलिक़ पढ़ंदासीं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं अॼु आउं अव्हांखे कुझु ॿुधाइणु चाहियां थो त असांखे व्हाट्सअप ते केतिरा ई सुवाल कया विया आहिनि त सर जेको आहे अव्हां डिफरेंट टाइप्स जा जेके सेंटेंस ना यूज़ कंदा आहियो, या वरी असांखां ॿियो ई सुवालु थियो वियो आहे त अव्हां सर जेको आहे टिनि शयुनि ते ई अव्हां जेको सेंटेंस ठाहींदा आहियो, यानी कि सब्जेक्ट वर्ब ऐं ऑब्जेक्ट ते ई अव्हां जेको आहे सेंटेंस ठाहींदा आहियो ऐं अव्हां हिन में एक्सटेंशन इस्तेमालु नाहे कंदा। अव्हांखे अॼु ॿुधाइणु चाहियां थो, उन्हनि खे बि आउं ॿुधायो हो त असां जेको आहे असां बेसिक पढ़े रहिया आहियूं, हिन में असांखे एॾा वॾा सेंटेंस ठाहिण जी ज़रूरत नाहे। ठीकु आहे, छो जो असांखे फार्मूले जे मुताबिक़ ठाहिणो आहे। फार्मूलो जेकॾहिं असांखे चवे पियो तव्हांखे सब्जेक्ट वर्ब ऐं ऑब्जेक्ट ई इस्तेमालु करिणो आहे त असां इन टिनी शयुनि जे इन बेस ते असां सेंटेंस ठाहींदा आहियूं। लेकिन आउं अव्हांखे ॿुधाईंदो वञा हीअ जेको आहे असां लाइ बेसिक आहे। बेसिक असांखे निढे खां स्टार्ट करिणो आहे। अॻिते हली अञा ग्रामर त काफ़ी पई आहे, अॻिते हली असां जेको आहे पंहिंजी ग्रामर में सेंटेंस खे वधाईंदा बिल्कुलु अव्हांखे क्लियर इंग्लिश ॻाल्हाइणु सेखारींदासीं। लेकिन हींअर छा आहे, बेसिक आहे, असां जेको स्टार्ट करूं पिया फार्मूले जी मदद सां। फार्मूले जी मदद सां कीअं त असांखे सब्जेक्ट वर्ब ऐं ऑब्जेक्ट ई इस्तेमालु करिणो आहे। इन लाइ असीं जेको आहे निढा सेंटेंस ठाहींदा आहियूं ताकी अव्हांखे सम्झण में सही थिए, ऐं फार्मूले खे सम्झो। ऐं असां सेम सेंटेंस इन लाइ ठाहियूं था त असां जेको आहे असां अव्हांखे फार्मूलो सम्झाए रहिया आहियूं। हिते अव्हांखे सिर्फ़ु असां फार्मूलो ई सम्झाए रहिया आहियूं कीअं त अव्हांखे किथे वर्ब, किथे ऑब्जेक्ट ऐं किथे सब्जेक्ट इस्तेमालु करिणो आहे। हेल्पिंग वर्ब कहिड़ो आहे ऐं हिन में नॉट जो, इंट्रागेटिव जो ऐं अफर्मेटिव ऐं जेको आहे सो नेगेटिव सेंटेंस असां कीअं ठाहे सघूं था। असां सिर्फ़ु इहो ई अव्हांखे क्लियर कराए रहिया आहियूं त अव्हां फार्मूले खे कहिड़े हिसाब सां इस्तेमालु करे सघो था ऐं जेको सेंटेंस आहे इन खे अव्हां कीअं सही इस्तेमालु करे सघो था। बाक़ी अव्हां ते डिपेंड करे थो, अव्हां जेको ठाहिणु चाहियो उन हिसाब सां ठाहे सघो था। लेकिन इहो ॻाल्हि यादि रखो त असां जेके आहियूं वॾा जेके सेंटेंस आहिनि इहो अॻिते हली सिखंदासीं। उमेदु करां थो त तव्हांखे ॻाल्हि सम्झ अची वई हूंदी त असां छा लाइ ही निढा सेंटेंस ॾेई रहिया आहियूं। हाणे पंहिंजी क्लास खे स्टार्ट करियूं था। हिन ज़माने में असां ईंदड़ वक़्त जे मुतलिक़ ॻाल्हि कंदा आहियूं। अच्छा, फ्यूचर टेंस यानी कि ज़माने मुस्तक़बिल, उहो वक़्तु जेको हाणे अचिणो आहे, हाणे ईंदो, इन जे मुतलिक़ असां जेका ॻाल्हि करियूं उहो असांजी ॻाल्हि वञे थी फ्यूचर टेंस जे में। अच्छा, फ्यूचर टेंस में असां हर उहा ॻाल्हि जेका ईंदड़ वक़्त लाइ करियूं त इन्ही खे असीं फ्यूचर टेंस चवंदा आहियूं ऐं उहा ॻाल्हि असांजे अंडर में न हूंदी आहे। यानी कि आउं सुभाणे स्कूल वेंदुसि, हीअ मुंहिंजे कंट्रोल में कोन्हे, थी सघे ना बि वञा, थी सघे वञा, हिन में चांस कोन्हे। ठीकु आहे, हिन जॻह ते असां छा करियूं पिया, यानी कि फ्यूचर टेंस उहो ज़मानो आहे जेको ज़मानु असांजे कंट्रोल में कोन्हे। हाणे अव्हां इहो ई एग्ज़ाम्पल वठी सघो था त फ्यूचर यानी कि अचण वारो वक़्तु, हाणे इंसान ते पंहिंजी हयाती जो भरोसो न आहे त हाणे अचण वारी ॻाल्हि ते कीअं भरोसो करे सघूं था। इन लाइ असीं फ्यूचर टेंस खे हमेशह चऊं था त उहो ज़मानो आहे जेको इंसान जे कंट्रोल में न आहे। अॼु हिन क्लास में असीं फ्यूचर इंडेफिनाइट टेंस यानी कि फ्यूचर सिंपल टेंस बि अव्हां इनखे चई सघो था, इन जे मुतलिक़ पढ़ंदासीं। लेकिन हिन वीडियो खे स्टार्ट करण खां पहिरीं अव्हां सां गुज़ारिश कंदुसि त अव्हां अगरि असांजे हिन चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो। इन सां अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिलंदो ऐं असांखे सपोर्ट करण लाइ हिन वीडियो खे लाइक करियो। हिन जी सिंधी में सुञाणप आहे, यानी कि फ्यूचर इंडेफिनाइट टेंस जी जेको सिंधी में सुञाणप आहे उहा कंहिं बि जुमिले जे आख़िर में दा, दी, दस, दासूं वग़ैरह अचे त असां चवंदासीं हीअ छा जो जुमिलो आहे, फ्यूचर इंडेफिनाइट टेंस जो जुमिलो आहे। मिसाल जे तौरु अव्हां ॿ जुमिला वठो, उहे स्कूल वेंदा, हिते ॾिसो दा अचे पियो, दा अलफ़ दा, ऐं आउं क्रिकेट खेॾंदसि। ठीकु आहे, हिन जे आख़िर में दस अचे पियो। हाणे अहिड़नि जुमिलनि खे असां छा चवंदा आहियूं, हीअ आहिनि फ्यूचर इंडेफिनाइट टेंस जा जुमिला। इन जी जेका फॉर्मेशन आहे, इन जो जेको फार्मूलो आहे उहा सब्जेक्ट, विल, शल, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऐं ऑब्जेक्ट, इन जो फार्मूला आहे जंहिंजी मदद सां असां छा करे सघूं था, असीं हिकु जुमिलो ठाहे सघूं था सही। ठीकु आहे, असां फ्यूचर यानी कि फ्यूचर इंडेफिनाइट टेंस जो असां जुमिलो तॾहिं सही ठाहे सघूं था जॾहिं असां हर लफ़्ज़ हिन फार्मूले जे मुताबिक़ रखूं। यूज़िस ऑफ शल एंड विल। अच्छा, शल ऐं विल जो इस्तेमालु किथे थिए थो, सभ खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे जो हेल्पिंग वर्ब में ही शल अचे पियो या वरी विल अचे पियो, इन जो इस्तेमालु छा सां थिए थो। शल जेको आहे अव्हां वू सां, आई सां इस्तेमालु करे सघो था, ऐं विल जेको आहे ही सां, शी सां, इट सां, यू सां, दे सां, बाक़ी जेके बि आहिनि इन सां अव्हां विल खे इस्तेमालु करे सघो था।
नोट, अगरि असांखे को कमु करण जो पको यकीन हुजे त असां आई विल वी विल इस्तेमालु करे सघूं था। अच्छा, जेकॾहिं असां को कमु करिणो आहे यानी कि मूंखे कंफर्म आहे त इहो आउं कमु कंदुसि, पक आहे, त हिते असीं आई विल इस्तेमालु कंदासीं। आई शल न, शल जेको आहे उहो पक में न हूंदो आहे, लेकिन जेको विल आहे इहो असां उन जॻह ते इस्तेमालु कंदा आहियूं जिते असांखे को पक हुजे त हीउ इस्तेमालु थींदो। फॉर एग्ज़ाम्पल, आई शल गो टू पिकनिक, आउं पिकनिक ते वेंदुसि। आई विल गो टू पिकनिक, हाणे हिते ॾिसो पहिरीं आई शल गो टू पिकनिक यानी कि मूंखे यकीन कोन्हे, पक कोन्हे त आउं पिकनिक ते वेंदुसि, यानी कि चांस एतिरा न आहिनि। लेकिन आई विल गो टू पिकनिक, इन मां मुराद त आउं पको पिकनिक ते वेंदुसि। दे विल कैच फिश, उहे मच्छूं झलींदा। हाणे स्टार्ट करियूं था नेगेटिव खे। नेगेटिव असीं चवंदा आहियूं नाकारी जुमिले खे। उहे जुमिला हुजनि जेके नाकारी हुजनि, इन्हनि खे असीं नेगेटिव चवंदा आहियूं। इन जो जेको फार्मूला आहे उहो आहे सब्जेक्ट विल या शल पोइ नॉट फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब ऑब्जेक्ट। फॉर एग्ज़ाम्पल, हिते कुझु मिसाल आहिनि। यू विल नॉट इंटर पार्क, तव्हां पार्क में दाख़िल न थींदा। ठीकु आहे, हिते ॾिसो यू जुमिलो जेको आहे सेम आहे, सिर्फ़ु असां छा करियूं था, सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो करियूं था, बाक़ी असांजो सेंटेंस सेम ई हूंदो आहे। असां फ़क़ति नॉट जो इज़ाफ़ो करियूं था, यानी कि हेल्पिंग वर्ब आहे, इन खां पोइ असीं नॉट जो इज़ाफ़ो कयोसीं। हाणे वरी बि फार्मूले खे सम्झण जी कोशिशि करियूं था त सभ खां पहिरीं असांखे सब्जेक्ट ॾियणो आहे। सब्जेक्ट असां यू ॾिनोसीं, विल या शल, असां यू आहे त असां विल इस्तेमालु कयोसीं, शल खे कोन्ह इस्तेमालु कयोसीं। हेल्प पोइ छा पियो चवे त असां ॿिन्ही हिन मां को हिकु सिलेक्ट करियो, असां विल खे सिलेक्ट कयोसीं ऐं पोइ नॉट ॾिजो, असां नॉट ॾिनोसीं। पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, वर्ब जे असां इंटर ॾिनोसीं, यानी कि दाख़िल थियणु। ठीकु आहे, ऐं ऑब्जेक्ट असां पार्क ॾिनोसीं। हिते बि सेम ई आहे। वी शल नॉट जॉइन आर्मी, दे विल नॉट मेक क्लीन पाकिस्तान, आई विल नॉट टीच इंग्लिश ग्रामर इन उर्दू लैंग्वेज फॉर एवरी वन। हिते बि ॾिसो त असां छा पिया करूं, असां छा आहे, असांजो जेको जुमिलो आहे उहो सेम ई आहे, लेकिन असां फ़क़ति असां सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। हाणे हिते अवां ॾिसो, ही एग्ज़ाम्पल आउं ठाहियो आहे उन्हनि लाइ जेके मूंखां क्वेश्चन करनि था त अवां जेको आहे निटा सेंटेंस ठाहियो था। हाणे हिते अवां ॾिसो, आई विल नॉट टीच इंग्लिश, एतिरो ई आहे, एतिरो ई आहे। अवांजो जेको इन फार्मूले जे हिसाब सां इहो जुमिलो जेको आहे, आई विल नॉट टीच इंग्लिश ग्रामर, एतिरो ई आहे। लेकिन इन छा किथां चयो उर्दू लैंग्वेज फॉर एवरी वन, हीअ असां हिन खे एक्सटेंशन चवनि था, लेकिन हीअ किथां अचे पई, कीअं अचे पई, इन छा आहे, इन जो कहिड़ो कॉन्सेप्ट आहे हिते, इहो सभु असां पार्ट ऑफ स्पीच में सिखंदासीं। अॻिते हली असां जेके आहिनि जुमिलनि खे वॾो करे पेश कंदासीं ऐं अव्हांखे वॾा वॾा जुमिला ठाहिणु सेखारींदासीं ऐं जुमिलनि खे मिलाइण बि सेखारींदासीं। लेकिन हींअर असां सिर्फ़ु बेसिक पढ़े रहिया आहियूं, त बेसिक में हीअ सिर्फ़ु निढियूं शयूं इस्तेमालु कयूं वञनि थियूं। उमेदु तव्हांखे नेगेटिव बि क्लियर थी चुको हूंदो। हाणे ॻाल्हि कयूं था इंट्रागेटिव जी। इंट्रागेटिव असां चवंदा आहियूं सवालिया जुमिलनि खे। उहे जुमिला जेके सवालिया हुजनि, इन्हनि खे असीं इंट्रागेटिव चऊं था। इन जी जेका फॉर्मेशन आहे उहा हीअ आहे, यानी कि हेल्पिंग वर्ब, विल या शल असांखे पहिरीं ॾियणो आहे, पोइ सब्जेक्ट ॾियणो आहे, ऐं पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, लास्ट में ऑब्जेक्ट आहे। अव्हांखे क्वेश्चन मार्क जेको आहे इहो ॾियणी आहे। इहो हर यानी कि इंट्रागेटिव वारे सेंटेंस में ॿुधायां थो त जेको अव्हांखे क्वेश्चन मार्क एनी हाउ इन लाइ ॾियणी आहे। जेकॾहिं अव्हां इहो क्वेश्चन मार्क न ॾींदा त अव्हांजो जेको बि सुवालु हूंदो उहो ग़लति थी वेंदो। ठीकु आहे, इहो अव्हांखे लाज़मी ॾियणी आहे रिटिन में। फॉर एग्ज़ाम्पल, इन जा बि मिसाल वठो। विल यू हेल्प पुअर पीपल, विल यू गिव गिफ्ट टू चाइल्ड, विल शी लाइक यू विथ दिस फेस, विल आई टीच इंग्लिश ग्रामर इन सिंधी लैंग्वेज फॉर एवरी वन। हिते बि ॾिसो असां छा कयोसीं, हाणे असां सम्झण जी कोशिशि करियूं था त असां हिते ॻाल्हि करे रहिया आहियूं त यानी कि विल जेको आहे उहो यू जेको आहे सब्जेक्ट आहे, इन खां पहिरीं असांखे विल इस्तेमालु करिणो आहे, पोइ सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ वर्ब, ऐं इन खां पोइ जेको आहे अव्हांखे ऑब्जेक्ट इस्तेमालु करिणो आहे, लास्ट में क्वेश्चन मार्क ॾियणी आहे। असां फार्मूले जे मुताबिक़ असां सभ खां पहिरीं विल इस्तेमालु कयोसीं, पोइ सब्जेक्ट इस्तेमालु कयोसीं, पोइ वर्ब इस्तेमालु कयोसीं, ऐं लास्ट में असां छा कयोसीं, ऑब्जेक्ट, ऐं इन खां पोइ असां क्वेश्चन मार्क ॾिनीसीं। यानी कि हीउ जेको बि जुमिलो आहे असां फार्मूले जे मुताबिक़ ठाहियोसीं। उमेदु करियां थो तव्हांखे फ्यूचर इंडेफिनाइट टेंस कंप्लीट क्लियर थी वियो हूंदो। हाणे इंशाल्लाह असां अॻी क्लास में ईंदासीं, लेकिन इन खां पहिरीं वरी बि हिकु ॻाल्हि करणु चाहियां थो त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। हाणे इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं, तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़।